to go and visit the schools. I Minister sir जो मोताज लंगे तो तोको आनियो सरकार शासित मो पान ठराया मुखे एडी सिक कोई मुझे साईं जला ठराया अजो ॾाढो खुश नसीब माण्हू आहियां अजो ता समला कर हिन सां शायरी करिया या ऑफिस जा शयूं कया साईं आऊं पान शायर आहियां बाक़ी पान वॾो शायर मूं जो खजू मंडी जेके कम आऊं कया वो सब इहो आऊं शायर पाया साईं आऊं नाटक बि कंदो आहियां तव्हां जेको ॻाल्हायो था आऊं हीअं तव्हां ॻाल्हाए थो ॾेखारियां डायलॉग अदा जंहिं स्कूल में उस्ताद न आहे उते वञी करे जेकॾहिं आऊं ॾंडो करे बीह रहां त मचाइण लाइ जेकॾहिं उस्ताद न अचे उतां खां खट खां हेठि लही जुती पाए 2 कमरनि वारी स्कूल सुमार खोसियारी कानून स्कूल जा धई थी बीह रहूं मचाइण लाइ जेकॾहिं असांजा ॿार बच्चा रुलनि मूंखां सुठो थो ॻाल्हाए न मूंखां सुठो मुक़रर आहे मूंखां कल को मेरी बेटी को कोई गाली दे दुआई देकर बोले तो घर में मटके में पानी नहीं है तेरा बाप जो असेंबली में बैठा है इसी असेंबली में बैठने का क्या फायदा आपका और मेरा जिसे अल्लामा इकबाल ने कहा है जिस खेत से बेखा मैसर ना हो रोटी उस खेत से खारे कोशे गदों को जला दो जला दो जला दो